الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله دوستان خبرات असांजो ही برنامج जेको आहे तअम्मुलात القرآنية जेको क़ुरान जी हिकिड़ी बि आयत आणींदा आहियूं उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर कंदा आहियूं हीअ असांजो जेको हिसो आहे 171 ऐं इन में हलूं था आयतुल क़ुरान में जेके बि असां अॻ में हलूं पिया सिलसिले में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो आहे ऐं बशर आहे ऐं वक़्तु अज़ीम शान आहे त कंहिंखे इहा आयतुनि जो जेको क़ुरान में कुझु आहिनि सभई त नथा आणे सघूं बसि जेके पहुची सघूं इंसानु हिमत करे जेतिरी अथसि त अॼु जेके आहे 95 आयत 95 सूरत अल इसरा में त अल्लाह ताला हिते चए थो क़ुल अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम क़ुल लौ कान फ़िल अर्ज़ि मलाइकतुन यमशून मुतमइन्नीन लनज़लना अलैहिम मिनस समाई मलकन रसूला अल्लाह ताला हिते असांखे चए थो त जीअं न दुनिया में मलाइका हुजनि हा रहण वारा अमन अमान सां हिते मलाइका रहनि हा त मां उन्हनि जे लाइ हिकिड़ो मलाइक मोकिलिया हा हिते दुनिया में को मलाइक मोकिलिया हा हिते त उहो रसूल थी हिननि ॾे अचे हा हिन जो मक़सदु आहे त जे इंसान दुनिया में बशर आहिनि दुनिया में बशर जेके दुनिया में आहिनि त अल्लाह ताला बशर उन्हनि जे लाइ रसूल करे मोकिलींदो छो जो हू पोइ सुभाणे को बहानो न कंदा त या अल्लाह तो त मलाइक मोकिलियो असां ॾे असीं इंसान हुआसीं हर असीं उन जहिड़ो जिहाद न करे सघंदासीं असीं हुन जहिड़ो रोज़ो न रखे सघंदासीं इहो बहानो हुननि जो इंसाननि जो ख़तमु थी थो वञे इन शइ जे करे अल्लाह ताला हिते असांखे क़ुर में चए थो क़ुल लौ कान जे दुनिया में लौ कान फ़िल अर्ज़ि मलाइकतुन यमशून जो दुनिया में हिते मलाइका हुजनि हा हलनि फिरनि घुमनि फिरनि त मलाइकतुन यमशून मुतमइन्नीन ख़ुशि हुजनि आज़ादु हुजनि मुतमइन हुजनि त लनज़लना अलैहिम त उन्हनि जे लाइ बि मां मलाइक आसमान मां मलाइक रसूल करे मोकिलिया हा लनज़लना अलैहिम मिनस समाई मलकन रसूला पर जे दुनिया में इन जो मक़सदु आहे त दुनिया में जेॾीमहिल बशर आहिनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ो मलाइक मोकिलणु मलाइक छो जो अॻिते हुननि जेको इन सूरत में जेके पहिरियां असीं आयत तअम्मुल कई त उन्हनि छा जेके काफ़िरनि मके वारनि एतिराज़ु कयो त इंसान थी असां ॾे आयो आहे रसूल अलाह जे तरफ़ां रसूल थी इंसान थी आयो आहे बशर थी आयो आहे अबअथ अल्लाहु बशरन रसूल छा इंसान थी ऐं चए थो मां अलाह जे तरफ़ां आयो आहियां इहो नथो थी सघे इन जे लाइ इन सां गॾु मलाइक अचनि हा जा मलाइक अचे हा त तंहिंजे करे अल्लाह ताला इन खां पोइ आयत इहा नाज़िल कई क़ुल लौ कान फ़िल अर्ज़ि मलाइकतुन यमशून जे उहो कुल जिथे बि असीं चयो क़ुर में त जिथे बि अचे थो त उहो उन जो मक़सदु हूंदो आहे त उहो नबी हिननि खे तूं चओ क़ुल लौ कान फ़िल अर्ज़ि मलाइकतुन यमशून जे दुनिया में ज़मीन ते मलाइका हलनि फिरनि हा घुमनि हलनि चलनि हा त मुतमइन्नीन लनज़लना अलैहिम मिनस समाई मलक त पोइ उन्हनि जे लाइ मलाइक मां मोकिलिया हा पर जेॾीमहिल हिन दुनिया में हींअर इंसान बि था हलनि ऐं इंसाननि ॾे पैगाम पहुचाइणो आहे त उहो त मुनासिबु इहो थींदो त उन्हनि मां ई हुजे न त ॾिसो न हर नबी हर पैगम्बर पंहिंजे क़ौम मां आयो यानी हिकिड़े ॻोठ मां ईअं न त ॿिए ॻोठ जे लाइ वियो न पंहिंजे हर क़ौम मां बनी इसराइल मां उन्हनि खे नबी आया असांजो नबी जेको आहे रहमतुल आलमीन सॼी दुनिया में जेके बि माण्हू आहिनि सभिनी जे लाइ अल्लाह ताला उनखे रहमतुल आलमीन करे मोकिलियो अॻियां जेके नबी हूंदा उहे ईअं कोन हूंदा हर क़ौम हर ॻोठ हर शहर में हुननि जो नबी पंहिंजो हूंदो पंहिंजो क़ौम त सुभाणे इहे न चवनि त यार असांजे ॻोठ असांजो शहर थधो आहे असांजो शहर गरम आहे असांजे शहर में हीअ आदतूं आहिनि हीअ शयूं आहिनि असां हीअ न करे सघंदासीं अलाह त पैदा कयो आहे असांखे अलाह ताला जी ख़बर आहे न हीअ बहाना कहिड़ा ॻोल्हींदा ऐं कहिड़ो बहानो हीअ ॻोल्हींदा तंहिंजे करे इहे बहाननि ख़तमु करण जे लाइ अलाह ताला असांखे हर नबी ईअं मोकिले ॾिनो आहे त तव्हां पंहिंजे नबी जो चवणु कयो पंहिंजे नबी जे जेको राय आहे उन ते हलो त उहो ई असांखे नबी जेको असांखे सेखारींदो दीन ऐं असांजो को बहानो न थी सघंदो असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदो असांजो नबी करीम शादियूं कंदो असांजो नबी जेको खाईंदो पीअंदो हो तिजारत कंदो हो जिहाद कंदो हो तहज्जुद पढ़ंदो हो इहे सभु शइ उन्हनि सां वेही कचरी ॻाल्हियूं कंदो हो जीअं असां वांगुरु माण्हू थी सघे त सुभाणे इंसाननि जो जेके बि इंसान आहिनि उन्हनि जो इहो बहानो न थिए त यार हू त नबी त हिकिड़ो मलाइक हो उहो त उनखे ताक़त ई त जिहाद ते निकिरे रोज़ो रखे असां इंसान हो असां नथा करे सघूं इहो बहानो ख़तमु थी वेंदो त जेको आयो आहे तव्हांजे माण्हुनि मां तव्हांजे
जिन्स मां तव्हांजी शिकिल मां आयो आहे तव्हांजे सभु शइ त सुभाणे तव्हां इहे न चओ त हीअ मलाइको त हीअ मलाइका त उन्हनि खे अलाह साईं वधीक ताक़त ॾिए कुझु जिन हुजे हा त चवे त जिननि मां असां जिन थोरा आहियूं असीं इंसान हो मिड़ई इंसाननि जा बहाना जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में असांखे इहो इन आयत 95 जो वरी इसरा में इहो जवाबु ॾिनो कुल लौ कान फिल अर्दि मलाइकतुन यमशून जे दुनिया में मलाइक हलनि चलनि हा त मां मलाइक करे उन्हनि खे मोकिलियो हा पर जे इंसान आहिनि त पोइ इन जो मक़सदु इन आयत जो छा थियो त इंसान आहिनि त मां हुनखे इंसान मां हिकिड़ो माण्हू तव्हां रसूल करे मोकिलियो तव्हां उनखे सुञाणो उनजे अबनि ॾाॾे खे सुञाणो उन्हनि जी सॼे फैमिली खे सुञाणो तव्हां हुननि जे नंढनि वॾनि खे सुञाणो केरु हुनजो ॾाॾो हो पर ॾाॾो केरु हो हुनजो कहिड़ो क़ौम हुयो किथे पैदा थियो किथे नंढो थी वॾो थियो ईअं न चवंदो त हीउ केॾां आयो कीअं हो असांखे इहा बि ख़बर कान्हे इहा बि हिकिड़ो इहो बहानो बि न थी सघंदो हिननि जो ऐं ठहे बि कोन थो छो जो मके वारा ॾिसो केॾा बहाना पिया ॻोल्हनि त असीं इन ते ईमान न आणियूं ऐं त बि ॾिसो सभु हुननि जा जेके बहाना अलाह साईं क़ुर में ख़तमु करे छॾिया त हीअ बि नाहे हीअ बि नाहे वरी हुननि मौजिज़ा जेके घुरिया अलाह साईं उहे मौजिज़ा बि नबी करीम खे हिनखे सभु ॾींदो वियो त मन ईमान आणनि पर हुननि मां वरी बि के मोमिन थिया ऐं के काफ़िर थी विया ऐं जेके मोमिन थिया अलाह ताला उन्हनि जे हथनि में सॼी दुनिया फ़तह कई मां तफ़सीर हिन में चवनि था त जे इहा आयत जी मक़सदु इहा आहे त जेके बि मके में जेके अॻ में चवनि पिया त जे आसमान में असांजे लाइ मलाइक अचे हा त पोइ असीं उनखे रसूल करे मञूं हा पर हीअ रसूल त न आहे इहो मुशरिकनि अॻ में इहो हुननि जो त रसूल हुजे हा त आसमान मां मलाइक थी अचे हा असींखे मञूं हा पर हाणे इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अलाह ताला हुनखे इहो चयो त तूं हुननि खे इहो बि चओ जे मलाइक अचे हा त वरी तव्हां चओ त मलाइक छो आयो असां वांगुरु अबअथ अल्लाहु बशर रसूल जीअं इन खां अॻ में जेके आहे थी त छा इंसान ऐं बशर थी रसूल थी आयो पर जे मलाइक थी अचे हा त वरी तव्हां इहो ई बहानो कयो हा त असां इंसान हो असां ॾे मलाइक छो मोकिलियो अथसि तंहिंजे करे अलाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे इहा रिसालत ॾिए कंहिंखे नबूअत ॾिए उहा अलाह ताला जे ख़ालिक मालिक जी उनजी मर्ज़ी आहे ऐं उहो जंहिं शइ खे जंहिं इंसान खे या बशर खे या मलाइक खे मोकिले उहा उनजो कमु आहे असां इन में इख़्तियार कहिड़ो बि कोन्हे तंहिंजे करे इहा हिकमत इहा इन में आहे त हिकिड़ो नमूदज असांजे लाइ हिकिड़ो सिंपल हिकिड़ो थी आयो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो जो ही मानी बि खाईंदो हो बाज़ार में रोज़ी बि कंदो हो वञी ॾेती बि कंदो हो ॿकरियूं बि चारियईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुन महिनत बि कई शादियूं बि कयूं औलाद बि थियो ऐं उनजी धीअरूं उन्हनि खे उन्हनि धीअनि खे बि शादी करायईं उन्हनि खे औलाद बि थियो त इहो फ़ातिमा उनखे थी रुक़ैया कुलथूम त इहे सभई जेके धीअरूं नबी करीम जे 4 हुयूं त इहे बि उन शादी करायूं वरी उनजो औलाद बि थियो हिन में असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ो हुननि जे लाइ मुशरिकनि खे हिकिड़ो जवाबु ॾियण जो हिकिड़ो बहानो थी पियो ऐं इन आयत सां हुननि खे इहो हिकिड़ो जवाबु हुननि जो थी वियो त छा अॻ में पिया चवनि अबअथ अल्लाहु बशर रसूल पहिरियां हुननि चयो त छा बशर थी इंसान थी असांजे रसूल आयो आहे त अलाह ताला हिन खे चयो जे मलाइक हुजनि हा ज़मीन ते रहण वारा त उन्हनि ॾे मां मलाइक मोकिलिया इलैहिम मलक मिन जिन्सी उन्हनि जी जिन्स मां हुजे हा त उन्हनि खे ॾुखियाई न थिए हा त हुन ॾे ॾिसनि कीअं थो हले चले उथे चले छो जो असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं असांखे फरमायो त सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली जीअं मां निमाज़ पढ़ां थो तव्हां ईअं निमाज़ पढ़ो जीअं हज में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़ुदू अन्नी मनासिककुम जीअं मां मनसक कयां थो हज कयां थो त तव्हां बि ईअं कयो सभु शइ जीअं मां कयां थो ईअं त हर शइ अलैकुम बि सुन्नती व सुन्नत अल खुलफा अर राशिदीन मुंहिंजी सुन्नत ते हलो ऐं मुंहिंजी सुन्नत मुंहिंजे सहाबनि खां पोइ जेके सहाबी हूंदा उन्हनि जे सुन्नत ते बि हलो त इहे जेके असांखे छाजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहे सभु शइ नंढी वॾी सेखारींदो त सुभाणे इहे न चओ त यार असांखे नबी करीम हीअ शइ कोन ॿुधाए वियो नबी करीम पंहिंजो दीन अमानत सॼी पूरी करे वियो छो जो हजतुल वदा में हज खां पोइ त अला हल बल्लग़्त चई त मां तव्हां ॾे रिसालत पूरी कई या न त साहिबनि चयो नाम सभिनी चयो त हा तूं रिसालत पूरी कई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाहुम्मा फशहद या अल्लाह तूं शाहिद थी तूं गवाह थी त मां हिन ॾे जेके तूं मूंसां रिसालत तूं अमानत जेके मूंसां मोकिली दीन जी मां सॼो पैगाम सॼो पूरो कयो आहे इहो जेको पैगाम जेको हिते ॾियणो हो मां सभु पूरो कयो त इन खां पोइ उम्मुल मोमिन आयशा चए थी त 3 महीना न दुनिया में नबी करीम हो त इन 3 महीननि में त असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन 3 महीननि में
को बि शरीयत में नई शइ पैदा न थी, छो जो पैगाम जन अलाह जे तरफ़ां अची वियो ऐं सूरत आयत नाज़िल थी अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम वअतममतु अलैकुम निअमती वरदीतु लकुम इस्लाम दीना। अॼु इस्लाम पूरो आहे, अॼु दीन पूरो आहे, अॼु पैगाम तव्हां वटि पूरो आहे। त उहो जंहिं पैगाम पूरो थी वियो त हाणे उनखे रिसालत पूरी थी वई, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके अमानत हिते उहा सॼी पूरी थी वई। पोइ इन खां पोइ इहा सूरत बि नाज़िल थी इज़ा जाअ नसरुल्लाहि वल फ़तहु वरअय्ता अन्नास यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फ़सब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फ़िरहु इन्नहु कान तव्वाबा। जे अलाह जो फ़तह आयो, अलाह जे दीन में माण्हू दाख़िल बि था थियनि, अलाह जे दीन में माण्हू जॾहिं केॾांहुं अचनि बि था, ऐलान बि था कनि, इस्लाम में क़बूल बि था थियनि, त पोइ हाणे तूं फ़ारिग़ थी अलाह जे इबादत जे लाइ फ़सब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फ़िरहु ऐं अलाह खां माफ़ी वठि। ऐं हाणे इन आयत जो निहायत अचण खां पोइ सहाबिन तर्जुमो कयो त हाणे असांखे पक थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो पैगम्बर हाणे हिन दुनिया में न रहंदो, हाणे वेंदो, छो जो जंहिं कम जे लाइ आयो त अलाह साईं चयोसि हाणे उहो कमु पूरो थी वियो। हाणे इन खां पोइ जॾहिं अलाह साईं हुनखे हुकुम थो करे त तूं हाणे मुंहिंजे इबादत जे लाइ फ़ारिग़ थी, त पोइ इन जो इहो मक़सदु आहे त हाणे तूं मूं ॾे अचु। हाणे हे असां तो ॾे मलाइक मोकिलींदासीं त हिन दुनिया मां तोखे रवानो करे असां ॾे खणी अचे। त इहो सहाबिन खे अबू बकर सिद्दीक़ खे ख़बर पइजी वई त इहा आयत आहे नबी करीम जी नात। सहाबिन तर्जुमो ॿिया कया, पर अबू बकर सम्झी वियो त इहा नबी करीम अलाह साईं असां खां हाणे इहो थो चए त हाणे तव्हां खां नबी इहो खसींदुसि, हाणे हेॾे ईंदो, मूं ॾे ईंदो, हाणे तव्हां वटि खोड़ रहियो। सो हाणे इहा उन जे नबी करीम जी नाई हुई त जिन महिल दीन पूरो करे वियो त इहो हाणे असां ॾे ईंदो। त इहा आयत जो इन जो जेको जेके अलाह ताला असांखे तंबीह करे थो, असांखे सम्झणो खपे, असांखे पढ़णो खपे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम क़ुल लौ कान फ़िल अर्दि मलाइकतुन यमशून मुतमइन्नीन लनज़्ज़लना अलैहिम मिनस समाइ मलकन रसूला। ते असांखे किसो यादि थो अचे त मतिलबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया मां वियो, अबू बकर खे ख़लीफ़ो करे रखियनि, त घर में वेठो अबू बकर, छो जो माण्हू अचनिसि पिया ओताक में वेठो, माण्हू अचनिसि पिया फ़ैसिला करणु, पुछणु मसइला दीन जा, त हिते वेठो हो ऐं ॾाढो ॾुखारो हो। ऐं हज़रत उमर अची वियुसि ऐं चईसि छा थियो अथई या ख़लीफ़ा? चईं त उमर खे चईं त तो मूंखे हिन कम में फसायो ऐं मां न पियो चाहियां त इहो ख़लीफ़ो मां थियां, त ऐं हींअर माण्हुनि जे विच में फ़ैसिलो करणु था खपनि ऐं मां ॾिजां थो मतां को ग़लति फ़ैसिलो कयां। त उमर इब्न ख़त्ताब चयोसि त तूं परेशान न थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त जंहिं को कंहिं मसइले में पंहिंजी कोशिशि फुल करे थो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातनि जे को कहिड़ो फ़ैसिलो में कुझु कोशिशि करे थो त हक़ जो फ़ैसिलो कयां त उनखे 2 अजर मिलंदा, पर जे कोशिशि उन कई ऐं फ़ैसिलो सही न कई, हक़ खां फ़ैसिलो निकिरी वियो, त उनखे हिकिड़ो सवाबु मिलंदो। त इहो अबू बकर खे हिकिड़ो इहो चई त तूं परेशान न थी, जे खणी बि फ़ैसिलो को ग़लति थी वियो त अलाह साईं तोखे माफ़ु कंदो, तोखे अजर बि ॾींदो, छो जो तो त कोशिशि पंहिंजी फुल कई। पर हाणे जे उहो जो फ़ैसिलो को सभु त फ़ैसिला हक़ जा सिधा त कोन थींदा, इंसान आहे, ज़रूरु का ग़लती थींदी। सो पोइ उन खां पोइ सुरी अन किताबनि में कंदा त पोइ मसे कुझु बिशारत ऐं कुझु ख़ुशी ॾिसण में आई। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु अन उमर। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد।